बडाणी में बरसाती पानी निकाल न थियण सबब गेस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वई। गेस्ट्रो विघे वधीक हिकु ॿारड़ो फोत अंग वधी ॿ थी वियो। बडाणी में गेस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजी वयूं। ॻोठली अकबर भुट्टो में बरसाती पानी निकाल न थियण सबब गेस्ट्रो विघे 2 महीननि जो ॿारड़ो आमिर पुट अल्ताफ हुसैन भुट्टो फोत थी वियो। जॾहिं त गेस्ट्रो में फोत थींदड़नि जो अंग वधी ॿ थी वियो। सिहत खातो गेस्ट्रो मर्ज़ ते ज़ाब्तो आणण बदिरां अघूर निंड सुतल आहे। गोठाणनि ग़ालिब हुसैन भुट्टो, कुर्बान भुट्टो, सदरुद्दीन भुट्टो दाहियो त हिकु तरफ़ बरसात सबब तबाहियूं थियूं आहिनि, मथां सिहत खाते जे अमलदारनि जी नाअहली सबब मौत जो राकास शुरू थी वियो आहे। हुननि चयो त इन मामले जो नोटिस वठी गेस्ट्रो ते ज़ाब्तो आंदो वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।